वज़ीर आज़म शहबाज शरीफ की कराची यात्रा गवर्नर कामरान टिसूरी PS बेस फैसल से वज़ीर आज़म की आजियां कई। वज़ीर आज़म के KPT पॉडकास्ट मथाठी पाकिस्तान नेशनल शिपिंग कॉर्पोरेशन के हवाले से ब्रीफिंग ॾिनी वेंदी। शहबाज शरीफ कराची में एक्सपोर्ट इम्पोर्ट शोबे से ताल्लुक़ रखंदड़ कारोबारी शख्सियतुनि के वफ़द से मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म कराची पोर्ट जो दौरो कंदो ऐं बंदरगाह के ऑपरेशन जो जायज़ो वठंदो। वज़ीर आज़म की सियासी क़यादत से मुलाक़ात जो भी इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ से वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान टिसूरी भी मुलाक़ात कंदा। पाकिस्तान रेलवेज़ 22 मुसाफ़िर रेलगाड़ियों के आउट सर्विस करण जो फैसलो करे वरतो आहे। 22 मुसाफ़िर रेलगाड़ियों पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलायूं वेंदियूं। कराकरम एक्सप्रेस, ग्रीन लाइन ऐं ॿियनि रेलगाड़ियुनि खे आउटसोर्स कयो वेंदो। कोयटा खां कराची ताईं हलंदड़ बोलान मेल खे भी पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत हलायो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी प्रोटेक्ट वाफ़ेदारनि जी ओवर बिलिंग की शिकायतुनि जो नोटिस वठी छॾियो। ओवर बिलिंग कंदड़ ऑफिसरनि ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई लाइ FIA खे हुकुम जारी। मोहसिन नक़वी जो चवणु आहे त 200 यूनिट वारनि वाफ़ेदारनि खे ॼाणी वाणी नॉन प्रोटेक्टेड कैटेगरी में शामिल करण जो मुजरिमानो फ़ैल आहे। FIA सूरत हाल जो जाइज़ो वठी ऐं बिना फ़र्क़ जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे प्रोटेक्टेड वाफ़ेदारनि जी ओवर बिलिंग की शिकायत जो अज़ालो कयो वञे। जमायत इस्लामी की अगवाणी विच में प्रेस कॉन्फ्रेंसिस जो मुकाबलो हली रहा है। सिंध हुकूमत ते तनक़ीद करण मथे मुंह करे थुक उछलाइण जे बराबर है। पंहिंजो चंदो ॾींदड़नि खे ॾेखारण लाइ जमायत इस्लामी वावेला करे रही है। सिंध हुकूमत की तर्जुमान सादिया जावेद जो रद्दअमल। संदसि चवणु आहे त सिंध में मकानी निज़ाम मुकम्मल तौर फ़ाल ऐं बाअख्तियार है। कराची जो अवाम सवाल करे थो त जमायत इस्लामी जा टाउन नाज़िम कम छो न पिया कनि। जमायत इस्लामी की क़यादत पंहिंजे टाउन नाज़िमनि जी गैर तसल्ली बख़्श कारकर्दगी जो एहतसाब करे। कराची में स्टील टाउन पुलिस था मारिजी वियल औरत जे वारसनि ऐं समा बिरादरी के माण्हुनि जो गॾाप वटि क़ौमी शाहराह ते गुज़िरियल ॾींहं खां एहतजाजी धरणो जारी। स्टील टाउन के SHO ऐं ॿियनि अहलकारनि ख़िलाफ़ वारसनि की मर्ज़ीअ मुताबिक़ केस दाख़िल करण जो मुतालबो। कराची हैदराबाद ठठे रोड ते ट्रैफिक मुअतल, सवें गाॾियुनि जूं कतारूं लॻल। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त जेसिताईं केस दाख़िल न थींदो तेसिताईं धरणो जारी रहंदो। SSP ऐं DC मलीर सां ॻाल्हियूं नाकाम। मुज़ाहिरीन पारां अॼु CM हाउस ॾांहुं एहतजाज जो चिताब। गंबट वेझो लाड़काणे खैरपुर रोड तां अगवा थियल लाड़काणे जी मशहूर कारोबारी शख्सियत हाजी गणू ख़ान जतोई ऐं संदसि ड्राइवर दामन जतोई बाज़ियाब। पुलिस मौज मुक़ाबले दौरान धाड़ियल गणू ख़ान जतोई ऐं संदसि ड्राइवर खे छॾे फ़रार थी विया। हाजी गणू ख़ान जतोई जे अगवा जो IG सिंध ग़ुलाम नबी मेमण पारां नोटिस वठण खां पोइ पुलिस गंबट जे कचे में पहुची सर्च ऑपरेशन कयो। SSP हाजी गणू ख़ान जतोई जी बाज़ियाबी जी तस्दीक करे छॾी। शहीद हवालदार लालिक जान निशान हैदर जो 25 शहादत जो ॾिहाड़ो पाक फौज पारां शहीद हवालदार लालिक जान के भेटापेश। ISPR मूजिब 25 साल अॻु हवालदार लालिक जान बेमिसाल जुरत ऐं बहादुरी सां कारगिल जंग में जान जो नज़रानो पेश कयो। शहीद लालिक जान की कुर्बानी ऐं बहादुरी सिपाहियुनि लाइ मशले राह आहे। ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ऐं सर्विसिस चीफ पारां शहीद हवालदार लालिक जान के भेटापेश। सन भरिसां आमरी थाणे जी हद मां 3 ॾींहं अगवा थियल 2 भाइर बाज़ियाब। वारसनि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। अणॼातल हथियारबंद सिंधु दरिया ते मच्छी जो शिकार कंदड़ 2 भाइरनि एजाज़ ऐं अरशाद मल्हा खे अगवा करे विया हुआ। पुलिस मूजिब 2 भाइरनि खे बाज़ियाब कराए विया आहे।
शहजादकोट में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगार तोड़े शहरी रोडनि ते निकिरी आया। सिंध आबादगार बोर्ड जे सॾ ते आबादगारनि, हारियुनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे कारकुननि जे प्रेस क्लब खां कोटू मोटू चौक ताईं एहतजाजी रैली धरणो, ट्रैफ़िक मुअतल, गाॾियूं बीहिजी वयूं। आबादगारनि जो चवणु आहे त न पाणी हुजण करे ॾुकार जो ख़तरो आहे, पाणी फ़राहम करे परेशानी ख़तमु कई वञे। सऊदी अरब में नई हिजरी साल जी आमद सां ई काबे जे ग़िलाफ़ खे तब्दील कयो वियो। क़स्ब जी तब्दीलीअ जी तक़रीब में समई माण्हुनि हिसो वरितो। ग़िलाफ़ काबा जी तयारी में 120 किलो सोन ऐं 100 किलो चांदीअ जे तारुनि जी इस्तेमालु कयो वियो। क़स्बा फैक्ट्री मां ग़िलाफ़ काबा मस्जिदुल हराम मुंतक़िल कयो वियो। 1300 किलोग्राम वज़नी काबतुल्लाह जे ग़िलाफ़ ते 20 मिलियन रियाल ख़र्च आयो। सिंध जे गादी वारे शहर कराची समेत सूबे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुभाणे खां 10 जुलाई ताईं चौमासी बरसातुनि जी आगाकथी। कराची में गर्मीअ जी शिदत में इज़ाफ़े जो इम्कान। शहर में अॼु या शाम या राति जे वक़्त में फुड़ थी सघे थी। मौसमियात खां माहिरनि मूजिबि कराची शहर जी उत्तर ओभर में अॼु थंडर सेल ठही सघनि था। हिन वक़्तु शहर में ओलह तरफ़ खां 17 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं खुली रहियूं आहिनि। कराची में चौमासी बरसातुनि जी शुरूआति सुभाणे खां 10 जुलाई ताईं थी सघे थी।